नूरल यको तुंहिंजो इंतजार हुयो, ॿुधाए त सही बालाज खान कहिड़ी वरंदी ॾिनी? चाचा तव्हांजी ख़ामोशी असांखे परेशान करे छॾियो आहे। ॿुधायो छो नथा? बालाज खान मल्हार खे आज़ाद कराईंदो या असांखे ॿियो को दर ॾिसणो पवंदो? बाबा तव्हां परेशान छो आहियो? खेर त आहे न। नूरल मुंहिंजो पुटु आज़ाद छो नथो थिए? छा कयो आहे मल्हार जो पुलिस हुनखे नथी छॾे? असां सभिनीनि खे तुंहिंजो ई इंतज़ार हो ऐं उम्मीद बि इहा ई हुई त मल्हार खे तूं पाण सां गॾु ज़रूर वठी ईंदे। नूरल बालाज कुझु त चयो हूंदो न मल्हार खे छॾाइण लाइ। अदाब तूं चुप छो आहीं? चाचा ॿुधाए न, ॿुधाई छो नथो? मल्हार खे छॾाइण जी वॾी क़ीमत अदा करणी पवंदी। इन जे करे मां चुप आहियां। क़ीमत? कहिड़ी क़ीमत? चाचा वाज़े तव्हां ॿुधाए छो नथा? आख़िर बालाज खान चयो छा आहे? असांखे बि त ख़बर पवे न। ॻाल्हि खीर वांगुरु अछी थी त क़यामत थी पवंदी। उन लाइ बहितर आहे त मूंखे चुप रहण ॾे बस। मल्हार जो नसीब ई आहे त मां छा कयां? छो मुंहिंजे पुट जा नसीब अहिड़ा आहिनि? छो थो मल्हार खे पंहिंजे नसीबनि ते छॾी मल्हार जा पी? चाचा तव्हां जूं ॻाल्हियूं असांखे सम्झ में कोन थियूं अचनि। तव्हां ॿुधायो छो नथा त बालाज खान छा चयो? मल्हार खे छॾाईंदो या न? हींअर त मूंखे छॾियो, मूंखे मथे में सूर आहे। सुबुह थियो त ॿुधाईंदुसि तव्हांखे। ख़ुदा ख़ैर करे। लॻे थो त बालाज खान सोली वरंदी कोन ॾिनी आहे। चाची ईअं अंदाज़ो कहिड़ो लॻाए सघिजे थो? चाचो त कुझु ॿुधाइण लाइ तयार ई कोन्हे। हा जुलब ईअं कर जो तूं पंहिंजे मुंहुं वञी पुछीसि। सम्झ में नथो अचे छा ॻाल्हि आहे। ॾिस असीं सभु परेशान आहियूं। हा दी सुबुह जो तोखे सॾे ॿुधाईंदसि। हींअर त ॾिठी तो थी हलियो वियो। चङो पोइ आउं वञा थी। ॿुध जेका ॻाल्हि हुजे न मूंखे ॿुधाइजांइ ज़रूर। अठी परेशानी थी पई आहे। अलाह सी ख़ैर कंदो। ख़बर नाहे त बाबा खे कहिड़ी परेशानी परेशान कयो आहे जो ईअं बिना ॿुधाइण जे उथी वियो। अमा पहिरियां त बाबा ईअं कॾहिं बि नाहे कयो। अधु दिमाग़ु आहे तुंहिंजो पीउ। असांखे सिरजी ऐं पाण उथी हलियो वियो। रब ख़ैर करे मुंहिंजे मल्हार ॾे। अलाए कॾहिं आज़ादु थींदो मुंहिंजो बचिड़ो।